नाज़रीन, जिथे डॉक्टर्स के इंसानी ज़िंदगी बचाइण वारो मसीहा चयो थो वञे, उते डॉक्टर्स पंहिंजे पेशे खे कारोबारी हथकंडा इस्तेमाल कंदे हलाए रहिया आहिनि। तवज्जो हासिल करण लाइ बोर्ड ते सभु सहूलतूं 24 कलाक ॾियण जो लिखनि था, मगर जॾहिं को ग़रीब हादसाती तौर मुतासिर थी उते मुश्किल सां पहुचे थो त न डॉक्टर मिलंदो न अमलो। इहा ई हालत तव्हांखे डिस्ट्रिक्ट उमरकोट जे अस्पतालुनि जी ॾेखारियूं था। अचो त ॾिसूं सैयद अब्दुल रहमान शाह सबको डिस्ट्रिक्ट रिपोर्टर उमरकोट जी हिन रिपोर्ट में। रिपोर्टर तव्हां सां मुखातिब आहियां। हीउ हिकिड़े क़िस्म जो वॾो ड्रामो ऐं 24 कलाक सर्विस जे बारे में तव्हां ॾिसी सघो था। हिते हिकिड़े क़िस्म जो ड्रामो हली रहियो आहे। 24 कलाक सर्विस में कंहिं टाइम जेकॾहिं मरीज़ अचे थो, हिते कंहिं क़िस्म जी सहूलियत कोन्हे। त असां हिन खां पुछंदासीं, जेको मुलाज़िम आहे हिन खां पुछंदासीं उहा छा आहे छा न आहे। हीअ तव्हां सॼी ॻाल्हि वाज़े कमु छा आहे त डॉक्टर साहब आहे कोन, वियल आहे कराची वियल आहे, त उन हिसाब सां जेको असां हिते OPD बि बंदि आहे फ़िलहाल। पोइ तव्हां डिस्पेंसरी बंदि करे छॾियो न, छो खोली त असां बंदि आहे, हींअर बंदि करे छॾी आहे। तव्हां बंदि किथे कई आहे? हीअ सॼो कंप्यूटराइज़ लेबोरेटरी हर शइ खुली आहे, पर डॉक्टर कोन्हे, डॉक्टर वियल आहे कराची। हिते आहे तॾहिं तव्हां खुली छॾी आहे न। मेडिकल स्टोर वारो स्टोर खोले वेठो आहे, तव्हां बि हिते वेठा आहियो। हीअ छा आहे? मेडिकल स्टोर वारो उहो पंहिंजे हिसाब सां काउंटर पर्ची जेको आहे उहो काउंटर पर्ची करे पियो, पर तव्हां जेकॾहिं हिते वेठा आहियो त पोइ तव्हां हुनखे लोकल थ्रेट में वठो न। तव्हां हीअ छा पिया करो? असां छा आयो, असां डॉक्टर जे अंडर में कमु कंदासीं न बाबा। तव्हां डॉक्टर जे अंडर में कमु कंदा? डॉक्टर जी फ्लैक्स ॿाहिरि लॻाए छॾंदो, उहो लिखियो पियो ग्रुप अस्पताल व्यम घर, अल्ट्रासाउंड, एक्सरे मशीन, लेबोरेटरी, AC ऐं जेको बि SCG ऑपरेशन थिएटर जी सहूलियत मौजूदु आहे। तव्हां ॿुधायो का सहूलियत आहे? पर छा आहे त डॉक्टर साहब हींअर आहे कोन कराची वियल साहब आहे। हींअर कोन्हे, पोइ बिना फ्लैक्स लॻाए छॾनि, छो कोन लॻाए छॾियो? असल में छा आहे, डॉक्टर मुंहिंजो नंढड़ो 1.5-2 साल जो भाणे जो आहे, हू माना ई सम्झि किरियो आहे, मुंहिंजी बांह टुटल आहे, मुंहिंजी एक्सरे करण लाइ डिस्ट्रिक्ट उमरकोट जो शहर आहे। हिते छा आहे, कहिड़ी सहूलियत तव्हां ॿुधायो? साईं तव्हांजी ॻाल्हि बराबरि सही आहे, पर छा आहे त डॉक्टर साहब कोन्हे त पोइ छा आहे, OPD हींअर फ़िलहाल बंदि आहे न। डॉक्टर साहब न आहे त पोइ तव्हां बंदि करे छॾियो न, तव्हां शटर हेठि करे छॾियो। तव्हां छो खोली आहे अस्पताल? तव्हां माना हिकिड़े पंहिंजे हिकिड़ो कारोबार सम्झी पंहिंजे कम खे हलायो पिया ईअं न? कारोबार जी ॻाल्हि कोन्हे, हिते ॿुधाए। डॉक्टर साहब कोन्हे त OPD फ़िलहाल साईं बंदि आहे। आऊं वज़ीर आला सैयद मुराद अली शाह सां, वज़ीर आज़म पाकिस्तान सां मुतालबो करियां थो त अहिड़ियूं OPDयूं सरासर बंदि थियणु खपनि। सरेआम जेको धाड़ियल रोडनि ते फिरूं कंदा आहिनि, उनखां मथे ई कनि पिया। छो? छाजे करे? अवर टाइम में जेकॾहिं को मसइलो थिए थो, हिते अचे थो लिखियो पियो आहे रूप अस्पताल व्यम घर, अल्ट्रासाउंड, एक्सरे मशीन, लेबोरेटरी, SCG ऑपरेशन थिएटर, 24 कलाक सर्विस। हिते कंहिं बि क़िस्म जी सहूलियत कोन्हे। पोइ कहिड़े हिसाब सां हीउ कारोबारी सिस्टम लॻो पियो आहे? हीउ इंसान जी ज़िंदगी सां खेॾियो वञे पियो, छो? ऐं इन सुवाल जो जवाबु कंदुसि। ऐं इहो ई चवां थो त हीउ जेको बि कुझु हली रहियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। हीअ ऑफिस डॉक्टर साहब जी खुली पई आहे, काउंटर जी ऑफिस खुली पई आहे। मां इहो मुतालबो कंदुसि सैयद वज़ीर आला सैयद मुराद अली शाह खां त हीअ हद खां मथे नाइंसाफ़ी थी रही आहे। इहो नाइंसाफ़ी कॾहिं बर्दाश्त कोन थींदी, कॾहिं बर्दाश्त कोन थींदी। इहे OPDयूं, इहे कारोबारी OPDयूं आहिनि, इहे बंदि थियणु खपनि। की अवर टाइम में 24 कलाक सर्विस जो हिकिड़ो पेनाफ्लेक्स छपाए लॻाए छॾींदा, पर हुन में उहो को बि सहूलियत कोन्हे। थैंक यू, महिरबानी। अस्सलामु अलैकुम। मां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सैयद अब्दुल रहमान शाह तव्हां सां मुखातिब आहियां, सबको न्यूज़ चैनल जे तरफ़ां। हिते जेको बि 24 कलाक सर्विस जे बारे में जेको बि कमु हली रहियो आहे, हीअ सॼो हिकिड़े क़िस्म जो ड्रामो फ्रॉड हली रहियो आहे। हिते ग़रीब मिसकिन माण्हू जेके अचंदा, जिन जो न को उहो ई न को वाई आहे, उन्हनि जी ज़िंदगियुनि सां खेॾियो वञे थो। बिल्कुलु उन्हनि खे ब्लैकमेल बि कयो वञे थो, उन्हनि सां नाइंसाफ़ियूं बि कयूं वञनि थियूं। उनखे एतिरे क़दुरु जेको 24 कलाक सर्विस जेको बि हॉस्पिटल लिखे थो, उनजो फ़र्ज़ु इहो ई आहे त उन ते पूरो लहे। जे उहो उन ते पूरो नथो लहे त पोइ उनखे उहो OPD खोलण जो को हक़ कोन्हे।
मुझो वज़ीर आला सैयद मुराद अली शाह सां, वज़ीर आज़म इमरान ख़ान सां, जेको DHO उमरकोट सां मुझो ये मुतालबो आहे त अहिड़ा जेके बि डिस्पेंसरी या OPDियूं जेके बि आहिनि उहे बंदि कराया वञनि। जेकॾहिं न त इन जो नतीजो तमामु ख़राबु निकिरंदो। डिस्ट्रिक्ट उमरकोट आहे, कंहिं बि क़िस्म जी सहूलियत हिते की न मिली रही आहे। ग़रीब माण्हू जाम परेशान आहिनि। बराए महिरबानी हिन ते वधि खां वधि गौर कयो वञे। नाज़रीन अस्सलाम वालेकुम, मां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सईद अब्दुर्रहमान शाह तव्हां सां मुखातिब आहियां, सबको न्यूज़ रिपोर्टर। अॼु जेको बि हिते थी रहियो आहे उहो हद खां मथे हिकिड़ी नाइंसाफ़ी थी रही आहे, हद खां मथे हिकिड़ी न बर्दाश्त जोॻो अमल आहे। हीउ जेको बि डॉक्टर हद खां मथे हिकिड़ा वॾा पंहिंजा पिनाफ्लेक्स, एको साउंड, हर शइ जी सहूलियत, टाइम 24 कलाक सर्विस जी जेको बि ॾिसो तव्हां, कंहिं बि क़िस्म जी हिते सहूलियत कोन्हे। हीउ हिकिड़े क़िस्म जो कारोबार सम्झो वञे पियो। तव्हां हेॾां ॾिसी सघो था, मेहरान मेडिकल सेंटर, मोहम्मद अली मंगरियो 24 कलाक एमरजेंसी सहूलियत, कंहिं बि क़िस्म जी हिते का बि सहूलियत कोन्हे। हीउ हिकिड़े क़िस्म जो ठगी, हिकिड़े क़िस्म जो फराड, हिकिड़े क़िस्म जो माना ईअं सम्झ कारोबारी सिस्टम स्टार्ट कयो पियो आहे। ऐं आउं इहो वज़ीर आला सैयद मुराद अली शाह खे ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खे अपील कंदुसि, बराए महिरबानी अहिड़ा जेके बि सेंटर आहिनि उहे बंदि कया वञनि, जेको कंहिं बि क़िस्म जी सहूलियत नथा ॾेई सघनि। जॾहिं पुछूं था डॉक्टर किथे आहिनि त हू चवनि पिया बाबा डॉक्टर जेको आहे सो मोकल ते विया आहिनि। त पोइ तव्हां कहिड़े क़िस्म जो पिनाफ्लेक्स लॻायो था, छा था करियो तव्हां? कंहिं बि क़िस्म जी तव्हां सहूलियत कोन ॾेई रहिया आहिनि। हीउ सॼो कारोबारी सिस्टम हली रहियो आहे।